अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ तक गॾावयां संझा सैयद। आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कलदम TLP सां मामला तय थी विया आहिनि। गिरफ़्तार 733 माण्हुनि खां 699 ॼणनि खे आज़ाद कयो वियो। कलदम करार ॾियण ते TLP खे 3 ॾींहनि में जवाब ॾियणो आहे। वज़ीर आज़म मुसलमान मुल्कनि जे सरबराहनि खे ख़त लिखियो आहे। TLP कंहिंजी आज़ादी जी ॻाल्हि नाहे कई। बरतानिया खे नवाज़ शरीफ़ जी हवालगी चयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। खैरपुर भरिसां हुसैनाबाद वटि पुराणी क़ौमी शाहराह ते हाव ॾारींदड़ हादसो। हिक ॿारड़ीअ समेत 12 ॼणा फ़ौत, 20 ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे खैरपुर ऐं कोटी जी अस्पतालुनि में मुंतक़िल करे एमरजेंसी लागू कई वई। पुलिस हादसो ते गिरफ़्तारी सबबि पेश आयो। फ़ौतुनि मां 4 ॼणनि जी सुञाणप थी वई। फ़ौतुनि में कुंभ वासी अलीशेर शेख, दाद मोहम्मद राजन, थरी मिरवा वासी साजिद अली ऐं गड़ी यासीन वासी अली ॾिनो शाह शामिल। कानून जी बालादस्ती जो मतलब ताक़तवर खे कानून जी मातहत करणु आहे। ताक़तवर कॾहिं बि कानून जे कटड़े में अचणु नथो चाहे। ताक़तवर कानून जे कटड़े में अचण बदिरां PDM जहिड़ा इतिहाद ठाहिनि था। PDM हुजे या शुगर माफ़िया पाण खे ताक़तवर सम्झनि था। कमज़ोर आइन ताक़त जे लाइ हिकु ई कानून हुजणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो नौशहरा में पेशावर में तक़रीबुनि खे